पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रकन असेंबली सिंध अक़लियती सूबाई वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध जकास माउन बराए अक़लियती अमूर डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी पूज हिंदू मेघवाड़ पंचायत जे मुखी डॉक्टर दादन उर्श जी रिहाइशगाह अर्शी हाउस मुस्तफाबाद अहमद ते संदन शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिंमें मेघवाड़ बिरादरी लहरकी मुख़्तलिफ़ महलनि खां मौजूदनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पूज हिंदू मेघवाड़ पंचायत लहरकी जे मुखी डॉक्टर दादन अर्शी साईं जा थोरा मञा त डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी MP APP माउन ख़ास वज़ीर आला सिंध अक़लियती अमूर जे सूबाई वज़ीर असां वटि अची इहो साबित कयो त डॉक्टर साहब अॾुक सुख में असां सां गॾु आहे। साईं जन सां गुज़ारिश था कयूं त मेघवाड़ कम्यूनिटी मारवाड़ी कम्यूनिटी तमामु ग़रीब आहे पर बुनियादी सहूलियतुनि सां महरूम आहे। असांखे हर दौर में नज़रअंदाज़ कयो वञे थो। इन मौक़े ते डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी MP सिंध PP माउन ख़ास वज़ीर आला सिंध सूबाई वज़ीर अक़लियती अमूर चयो त असां वटि पहिरियां बि आया आहियासीं, हाणे बि आया आहियूं, अवां जा बुनियादी मसइला हल करण लाइ आया आहियूं ऐं हमेशह हर मुमकिन कोशिश कंदा रहंदासीं। उन्हनि जे घर अची करे जेका ख़ुशी मिली आहे, जेका इज़त मिली आहे, जेको प्यार मिलियो आहे ऐं जेको आदर मां कयो आहे, लफ़्ज़ नंढा आहिनि, तव्हांजी मोहबत, तव्हांजो ख़ुलूस वॾो। मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं आउं MP थियुसि। पहिरियों दफ़ो मुंहिंजे हिननि मोहबत वारे दोस्तनि हिकिड़ी मानाइती कोठ ॾिनी, सिंधी पाण दावत